अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? तव्हांजी तबियत कीअं आहे? ख़ुशि लॻा पिया आहियो, मौज मस्तनि में आहियो? आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो शाइर ज़ैन शर। कीअं आहियो दोस्तों? ख़ुशि लॻा पिया आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? मौज मस्तनि में आहियो? जिते बि आहियो ऐं पंहिंजे अलाह जे अमान में हुजो। जीअं त असां हर भेरे जॾहिं बि लाइव वेठा आहियूं, कंहिं सुठे सिंगर जी रिकॉर्डिंग हूंदी आहे या को सुठो मौज़ू हूंदो आहे या तमामु सुठनि शाइरनि सुठनि दोस्तनि सां गॾु हूंदा आहियूं, असां लाइव वेहंदा आहियूं। बहरहाल अॼु मां लाइव जेको वेठो आहियां, अॼु हिकु पंहिंजे दोस्तनि सां ॾुखु शेयर करण जे लाइ वेठो आहियां। असांखे तमामु गहिरो ॾुखु मिलियो आहे कंहिं माण्हू जे हथां। असां हिन ॾुख जे करे अॼु लाइव वेठा आहियूं ऐं पंहिंजे परस्तारनि, पंहिंजा दोस्तनि जेके ॿाहिरिनि मुल्कनि में रहनि था, असांजा परस्तार आहिनि, असांखे चाहींदड़ आहिनि, असां सां मोहबत कंदड़ आहिनि, या असांजा जेके दोस्त आहिनि पंहिंजा सुठा शाइर सुठा सिंगर आहिनि, उन्हनि खे असां रिक्वेस्ट कयूं था ऐं जेके वस वारा आहिनि असां उन्हनि खे बि रिक्वेस्ट कयूं था। त अॼु असां हिकु दां खणी आया आहियूं पंहिंजे दोस्तनि जे लाइ त असांजी ज़ात मां कंहिंखे बि अल्हम्दुलिल्लाह कॾहिं तकलीफ़ न पहुती आहे, न इंशाअल्लाह कॾहिं कोशिशि हूंदी आहे कॾहिं असांजी ज़ात मां कंहिंखे तकलीफ़ पहुचे, पोइ उन जे बदिले असांखे तकलीफ़ छो ॾिनी थी वञे? असांखे तकलीफ़ूं छो थियूं ॾिनियूं वञनि? असांजे सुठनि सिंगरनि खे, जेके असांजा सुठा सिंगर आहिनि, पंहिंजो तमामु भला जेके सिंगर आहिनि, उन्हनि खे तकलीफ़ूं छो थियूं ॾिनियूं वञनि? जे अगरि ॾियो नथा त ॾुखायो छो था? सो असां बि अॼु हिकु दां खणी आया आहियूं। पंहिंजो असां हमेशह पंहिंजे परस्तारनि जे लाइ हिन फील्ड में असांखे जेके 15 साल थिया आहिनि, 12 साल थिया आहिनि, ऐं तमामु सुठनि सिंगरनि जेके ख़ान साहब आहिनि, जंहिंजूं असां वटि इज़तूं आहिनि ऐं असांजूं उन्हनि वटि इज़तूं आहिनि ऐं हू असांजी इज़त कंदा आहिनि, असां हुननि जी इज़त कंदा आहियूं। हुननि जो मुहबतूं आहिनि जो असांखे उहो असां पंहिंजी सिलेक्शन ॾींदा आहिनि, पंहिंजे एल्बमनि जी ॾींदा आहिनि, छाजे करे त उन असांखे क़ाबिल सम्झनि था। सो असां जे सुठनि सिंगर जेके आहिनि उन्हनि सां इंसाफ़ु नथो कयो वञे, शायदि इन जे करे जो असां पंहिंजे सिंगरनि शाइरनि में ॿधी न आहे, या त पोइ इन जे करे त बसि अंधी नगरी आहे, करबट राचा आहे, उहो जहान आहे। सो अॼु मां पंहिंजे जेके परस्तार आहिनि, मुंहिंजा सुठा दोस्त आहिनि, जेके मूंखां सीनियर शाइर आहिनि, मुंहिंजा जेके सुठा सिंगर आहिनि, जिन जूं आऊं सिलेक्शन कयूं आहिनि, जन न बि कयूं आहिनि, जेके बि असांखे चाहींदड़ आहिनि, मां उन्हनि सभिनी खे रिक्वेस्ट कयां थो त मूंसां इंसाफ़ु कयो वञे। काफ़ी टाइम खां हिकु दोस्त आहे असांजो, असां उन जो जेको आहे सो गीत कराया आहिनि पंहिंजी सिलेक्शन में। सो जॾहिं असां उन माना हू भाउ असांखां गीत लिखाईंदो हुयो त बाबा असांखे हीअ गीत लिखी ॾियो, असांखे हीअ गीत लिखी ॾियो, असांजे हीअ नाले कयो गीत, असांजे हीअ गीत असांखे हिन धुन ते लिखी ॾियो, हीअ तर्ज़ लिखी ॾियो, हीअ वज़न लिखी ॾियो। असां हुन भाउ खे कॾहिं बि न कयोसीं ऐं असां हुनखे गीत लिखी ॾिनासीं ऐं हुननि जा गीत मां पंहिंजी सिलेक्शन में असांजे भाउ अख़्तियार दायो साहिब जी सिलेक्शन कई, उन में गीत रखियो जेको थर प्रोडक्शन में एल्बम कयो, ऐं उन खां अलावा शनीला सहर ऐं मां पंहिंजी वॉइस में नाज़ में एल्बम जेके कया, मां उन में बि हुन भाउ जा गीत कराया। काफ़ी टाइम खां मां उनखे अर्ज़ु कंदो आहियां त भाउ मूंखे हाणे महिरबानी कयो, जेको मुंहिंजो हक़ु आहे मूंखे मुंहिंजो हक़ु ॾिनो वञे। भाउ असांखे रोज़ु टालींदो आयो, बाबा अॼु ॾींदुमि तव्हांखे, सुभाणे ॾींदुमि, बसि परीं ॾींदुमि, इंशाअल्लाह मां जल्दी तव्हांखे पैसा ॾींदुमि। असां चुप रहियासीं, असां ठीकु आहे, हर कंहिं सां मजबूरियूं थी सघनि थियूं, कुझु बि थी सघे थो। नेठि आख़िर ॻाल्हि खुटाईंदे हुन भाउ खां असां पैसा घुरिया, हुन चयो अगरि तव्हां मूंखां पैसा घुरिया त मां तव्हांखे मारींदुमि, मां तव्हां सां हीअं कंदुमि, मां तव्हांखे हीअं कंदुमि, मां तव्हांखे हूअं कंदुमि। असां उन जेके दोस्तनि खे दांह ॾिनी त भाउ महिरबानी कयो, असांजो हक़ु आहे यार, असांखां हुन शाइरी लिखाई आहे, शाइरी लिखाए करे उन्हनि सुठनि सिंगरनि खां ॻाराई आहे, सुठनि सिंगरनि में असां हुननि जो जेको बि आहे ख़र्चु कयो आहे, असांखे महिरबानी करे ॾियारो वञे। हुननि जे दोस्तनि चयो त बाबा हू असांखां पैसा वठी वियो आहे, ऐं ईअं न त सिर्फ़ु मां उन दोस्त जा गीत कराया आहिनि, बल्कि उन पंहिंजे दोस्तनि जा बि गीत मूंखां लिखाया आहिनि ऐं माना मुंहिंजी सिलेक्शन में सुठनि सिंगरनि खां कराया आहिनि। त जेको आहे सो उन्हनि दोस्तनि सां मुंहिंजो राब्तो थियो त हुननि दोस्तनि इहा ॻाल्हि कई, अदा साईं असांखां जेका गीतनि जी मिठाई हुई उहा असांखां वठी वियो आहे भाउ, ऐं वठी करे उहे पाण पंहिंजे कत बांधा आहिनि, तव्हांखे न ॾिना अथई, उन में असांजो कसूरु न आहे। सो मां पंहिंजे
उनखे वरी भाउ सां राब्तो करण जी कोशिशि कई। भाउ काफ़ी टाइम गुज़रियो, हाणे असांखे पंहिंजी अमानत ॾिनी वञे। भाउ चयो अगरि जे तव्हां मूंखां अॼु खां पोइ पैसा घुरिया त मां तव्हांखे उते जो उते माराए सघंदुमि, मां हीअं कंदुमि, मां हू कंदुमि। सो मुंहिंजो हीउ वीडियो रिकॉर्ड ते रखियो वञे ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हीउ वीडियो जेतिरो थी सघे शेयर कयो त मूंखे को बि नुक़सानु पए थो, जानी या माली या को बि नुक़सानु पए थो मूंखे, त उन जो ज़िम्मेवार रियाज़ मक्सी हूंदो, जेको बलोचिस्तान शहर जो आहे ऐं मुड शहर जो रहवासी आहे। हाणे हू सऊदी में रहे पियो। उन जो ज़िम्मेवार उहो हूंदो। हुन ॾे मुंहिंजा हिसाब कंदे त 50,000 खां बि वधीक थींदो, छाजे करे त हुन मूंखां गीत लिखाया आहिनि। उन्हनि जी का बि मिठाई मूंखे हुन न ॾिनी आहे। जेके बल्कि मां हुन जा गीत कराया आहिनि उन्हनि जी बि हुन मूंखे मिठाई न ॾिनी आहे, जंहिंमें अख़्तियार दायो में आहिनि हुन जा 3 गीत हुन पंहिंजा बि कराया आहिनि, उन खां अलावा पंहिंजे दोस्तनि कराया आहिनि। मुंहिंजे एल्बम ॿिनि में आहिनि ऐं शहनीला शहर में आहिनि। इन्हनि में गीत कराए करे ऐं हुन असां सां बाद में फ्रॉड कयो। फ्रॉड करे हाणे असांखे व्हाट्सअप तां ब्लॉक करे छॾियो आहे। उन असांखे व्हाट्सअप तां ब्लॉक करे छॾियो। तंहिं हूंदे बि मां चुप रहियो। को मसइलो कोन्हे यार, थींदो आहे, को थी सघे को मजबूरी हुजे, कंहिंखे बि मुदाह न ॾिनी। पोइ मूंखे हुन कंहिं दोस्त जे हथां, मां हुन दोस्त जो नालो न खणंदो, कंहिं दोस्त जे हथां मूंखे हुन पोस्टूं ठाराए मोकिलियूं आहिनि, जेके मां पोस्टूं अगरि मां हिन फेसबुक ते रखंदुमि त तव्हां शायदि मुंहिंजे चवण खां अॻु में तव्हां सभु लाइ वेही करे हुनखे हिदायत कयो। छाजे करे त हुन मुंहिंजे बारे में तमामु घणो ग़लति ॻाल्हायो आहे। हुन मूंखे घटि वधि ॻाल्हायो आहे पोस्टनि में। उन पोस्टनि में लिखियो आहे त ज़ैन जेको आहे सो ठॻ आहे ऐं घणो कुझु ॻाल्हायो आहे। हुन असां सां माना घणी बदतमीज़ी कई आहे। तंहिंजे हूंदे बि मां चुप रहियो, मां को मसइलो कोन्हे। ऐं उन्हनि पोस्टनि में हुन चवराए मोकिलियो आहे त अगरि मुंहिंजी दांह तव्हां कंहिंखे ॾिनी पैसनि जे बारे में त मां पोस्टूं रखंदुमि ऐं मां हीअ पोस्टूं रखी करे मां तव्हांखे बदनाम कंदुमि, मां हीअं कंदुमि, मां हू कंदुमि, मां हू कंदुमि। माना मूंखे धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। सो मां पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे शाइर जेके आहिनि, सभु सिंगर आहिनि, मां सभिनी खे अर्ज़ु थो कयां त हिन माण्हू जो को बि गीत न ॻाए, मतां किथे थी सघे तव्हांखे बि हिन माण्हू मां नुक़सानु पहुचे। हीउ माण्हू तमामु वात जो मिठो आहे ऐं अंदरि जो तमामु बुरो जेको आहे सो माना कूड़ ॻाल्हाइणु, हुनजा कमु इहो बसि फ्रॉड वारो आहे। रोज़मरनि जो फ्रॉड करणु कमु आहे, बसि ॿियो हुनजो कमु ई न आहे। सो मां पंहिंजे जेके बि आहिनि सिंध जा सरबराह, मां उन्हनि सभिनी खे अर्ज़ु थो कयां त मूंखे मुंहिंजो हक़ु ॾियारियो वञे। जेका मूं उन जा गीत लिखिया आहिनि, मां उन जा गीत कराया आहिनि, बराए महिरबानी मूंखे उनजो हक़ु ॾियारियो वञे ऐं मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। अगरि जे मूंखे को बि नुक़सानु पए थो, जानी या माली को बि मूंखे नुक़सानु पए थो, त उन जो ज़िम्मेवार रियाज़ मक्सी हूंदो। ऐं उन मुंहिंजूं जेके पोस्टूं मोकिलियूं आहिनि ऐं मूं उन जेके वॉइस कराया आहिनि धमकियुनि वारा, त भई अगरि तूं मुंहिंजे बारे में कंहिंखे चवंदे त मां हीअं कंदुमि, मां हीअ पोस्टूं कूड़ियूं सूड़ियूं ठाहे करे मां तुंहिंजे फेसबुक ते रखंदुमि त हीअं थियो आहे, हूअं थियो आहे, हूअं थियो आहे, त छा भला पंहिंजे इंसाफ़ जे लाइ असां कुझु बि नथा करे सघूं? मतिलबु जेको आहे पंहिंजो इंसाफ़ बि असां नथा घुरी सघूं। अगरि मां पंहिंजो हक़ु थो घुरां, मां पंहिंजो हुनखां उधर त नथो घुरां, मां हुनखां पंहिंजो हक़ु थो घुरां। बाबा जेके तो मूंखां गीत लिखाया आहिनि या मां तुंहिंजा जेके गीत कराया आहिनि, मूंखे हुननि जो पैसा ॾियो। पैसा जो ॻाल्हि ख़तमु, मां झेड़ो करणु त चाहियां नथो। हिन फील्ड में जेको बि कुझु आहे सभु सुञाणण वारा आहिनि मूंखे। को बि भाई चए भाउ मूंखे हिन ज़हन मां असांखे तकलीफ़ आई आहे, असां त हमेशह पंहिंजे परस्तारनि जे लाइ ॾुख बि लिखियो आहे, सुख बि लिखियो आहे ऐं हर कंहिंजी ख़ुशी में बि शामिलु थिया आहियूं, हर कंहिंजे ॾुख में बि शामिलु थिया आहियूं। उन जे बदिले असांखे ही एतिरो ज़ुल्म भला छाजे करे थियो पियो वञे? मां पंहिंजे सुठनि दोस्तनि खे चवंदुमि त मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं जेके सुठा सिंगर आहिनि मां उन्हनि खे बि अर्ज़ु कंदुमि त अॼु मूंसां फ्रॉड थियो आहे, थी सघे सुभाणे तव्हां सां फ्रॉड थिए। असां सभिनी खे हिकु थियणु घुरिजे। असां जेके शाइर आहियूं, सिंगर आहियूं, असां सभिनी खे हिकु थियणु घुरिजे। जेके नाले वारा शाइर आहे पंहिंजो रियाज़ मक्सी साहब, अहिड़ा कई माण्हू आहिनि जेके असां सां फ्रॉड कयूं वञनि पिया, असांजे माना जेको आहे सो ज़मीरनि सां खेॾियो पिया वञनि। छो पिया खेॾियूं वञनि? छाजे करे त असां पंहिंजी शाइरनि जी पंहिंजे पाण में ॿधी न आहे। असांजो पंहिंजो जेको आहे सो पाण में जेको आहे सो सचाई न आहे। अहिड़े काफ़ी शाइर आहिनि जेके मतिलबु जेको आहे सो उन्हनि गीत लिखाए करे माना जेको आहे सो उनखे असां त बि दरगुज़र कयोसीं, कॾहिं बि कंहिंखे कुझु बि कोन चयोसीं, कंहिंखे कॾहिं दांह कोन ॾिनीसीं। ऐं जेके बि असांजे सिंगरनि सां बेइंसाफ़ी थी पई वञे, छो पई थिए? असां जॾहिं हर ॻाल्हि में जेको आहे सो उन्हनि सां असां पंहिंजी मोहबतूं वंडियूं ऐं मोहबत जे बदिले असांखे नफ़रत मिले ऐं पंहिंजो असां हक़ु घुरूं त उन जे बदिले असांखे धमकायो वञे, हीउ किथां जो इंसाफ़ु आहे?
असां शाइरी सिर्फ़ु इन जे करे कंदा आहियूं त ताकी असांजो जेको आहे सो दिलि जी ॻाल्हि कंहिं ताईं पुॼी सघे, कंहिं ताईं असांजो दर्द पुॼी सघे, असांजी आवाज़ ताईं पुॼी सघे। ऐं मां चवां जेके बि सिंधी जा सुठा सिंगर आहिनि मां सभिनी सां मुहबतूं विरायूं आहिनि। किन मुंहिंजा ॾुख जा गीत ॻाया आहिनि, किन मुंहिंजा ख़ुशी जा गीत ॻाया आहिनि। ऐं मुंहिंजे सुठनि परस्तारनि मां मूंखे सुठी मोट मिली आहे। हिन फील्ड में मूं जेको वक़्तु ॾिनो आहे, जीअं असां सम्झ पाई आहे, मां पंहिंजी सम्झ जे हिसाब सां त मां हिन फील्ड में आयो आहियां। हिन फील्ड मां मूंखे तमामु घणी इज़तूं मिलियूं आहिनि। ऐं जेको आहे सो अॼु कुझु बि आहियां मां हिन फील्ड जे करे आहियां ऐं हिन शाइरी हिन सिंगिंग जे करे आहियां। पर मूंसां इंसाफ़ कयो वञे, मां सभिनी खे रिक्वेस्ट कयां थो, ईअं न त मां सिर्फ़ु पंहिंजे परस्तारनि खे रिक्वेस्ट कयां थो, पर मां पंहिंजे सभिनी सुठनि दोस्तनि खे रिक्वेस्ट कयां थो त हिन रियाज़ मक्सी नाले जेको शाइर आहे इन खां बचो। हीउ तमामु वॾो ठग आहे। हीउ मूंसां अॼु बेइंसाफ़ी कई आहे, हुन मूंखां गीत लिखाए शाइरनि खां कराए हुन बेइंसाफ़ी कई आहे। थी सघे थो सुभाणे तव्हां सां बि इहो अहिड़ो फ्रॉड करे। ऐं हुन मूंखे धमकियूं ॾियारियूं आहिनि, जेके मूंखे पोस्टूं कयूं आहिनि, त मूंखे ॾाढो ॾुखु थियो त कंहिं मुंहिंजी इज़त ते कीचड़ उछलियो आहे। पर चवंदा न आहिनि जेको सच त सच हूंदो आहे, कूड़ त कूड़ हूंदो आहे। त मां जेको आहे हुनजा माना हुनजी इज़त ठाही, मां महिनत असां कयूं, महिनत मूं कई, नालो हुनजो, ऐं मूंखे कुझु बि न मिलियो त बि असां चुप रहियासीं। को मसइलो कोन्हे, थींदो रहंदो आहे, भला उहा ई ख़ुशि हुजे। पर उनजो इहो मक़सदु न आहे त मतिलबु जेको आहे सो असां माना पंहिंजे गीत लिखूं ऐं शाइरनि जे नाले कयूं ऐं हू सुभाणे असांखे पोस्टूं ठाहे करे असांजे इज़त जे बारे में हू मतिलबु जेको आहे घटि वधि ॻाल्हाए। इहो इंसाफ़ त न आहे। पैसा बि मुंहिंजा ऐं पोस्टूं बि मुंहिंजूं। वरी अदी फरज़ाना जे नाले बि मूंखे हुन पोस्ट करे लिखियो आहे। हिन पोस्ट में मां अगरि तव्हांखे सभु पोस्टूं फेसबुक ते मां रखां थो, हुन पोस्ट में लिखियो आहे त अदी फरज़ाना जे नाले मूंखां हिन पैसा वरिता आहिनि, पैसा वठी करे उन मूंखे गीत कराया आहिनि। त मां अदी फरज़ाना खे बि रिक्वेस्ट कयां थो त अदी फरज़ाना, मां जेके तव्हांजा एल्बम कया आहिनि या तव्हां सां जेके बि असांजूं कचहरियूं कयूं आहिनि या जेके बि असांजो पंहिंजो फील्ड में हिन में जॾहिं खां असांजी सुञाणप आहे त तव्हां ॿुधायो त मुंहिंजी ज़ात मां कॾहिं बि तव्हांखे का तकलीफ़ आई हुजे। कूड़ बि यार, कूड़ बि हद जो हूंदो आहे, कूड़ बि माण्हू ठाहे त कंहिं सुरीले नमूने सां ठाहे जेको लॻी बि सघे, ईअं न आहे हूंदो। हाणे असांजे सिंधी तमामु सुठा सिंगर आहिनि, फरज़ाना बहार साहब, मां उन्हनि जा 2-3 एल्बम कया आहिनि ऐं सुठे नमूने सां कया आहिनि। ऐं मां ईअं न सिर्फ़ु फरज़ाना बहार जा कया आहिनि, सिंधी सभिनी सिंगर जा कया आहिनि। अदा आशिक़ समूह साहब जा कया आहिनि, तौफ़ीक़ अब्बास साहब जा कया आहिनि, सांवल फ़क़ीर साहब जा कया आहिनि, दिलशर तीवड़ो साहब जा कया आहिनि। सभिनी सुठनि सिंगरनि जा कया आहिनि, जेके असांजे सिंध जा नाले वारा सिंगर आहिनि, मां सभिनी जा सुठा एल्बम कया आहिनि। ऐं को बि असांखे तकलीफ़ ॾींदो आहे असां बर्दाश्त करे वेंदा आहियूं। छा जे करे असां शाइरनि जो इहो बसि ॾाज ई आहे, ॾुख ॾाज में मिलियल आहे असांखे, असां बर्दाश्त करे वेंदा आहियूं। पर असांजी इज़त जे बारे में को कुझु बि ॻाल्हाए, इहो असांखां बर्दाश्त कॾहिं बि न थींदो। ठीकु आहे, मूंखे मुंहिंजी जेको आहे पैसा न पियो ॾिए, को मसइलो कोन्हे। हिकु चकर लफ़्ज़ सां चई छॾिया, मां पैसा तोखे न ॾींदुमि, मां तुंहिंजी जेको आहे सो महिनत जा पैसा तोखे न ॾींदुमि। ॾुख न थिए, बिल्कुलु ॾुख न थिए। पर मूंखे ॾाढो ॾुख थियो त मूंखे हुन व्हाट्सअप तां ब्लॉक करे छॾियो। व्हाट्सअप तां ब्लॉक करे वरी हुन मुंहिंजूं पोस्टूं ठाहियूं आहिनि ऐं उहे मुंहिंजा वॉइस मां वीडियो ठाहे वॉइसनि जो बि उहो रखंदुमि, जेके हिन मूंखे धमकियूं ॾिनियूं आहिनि त भाउ जे अगरि मुंहिंजूं तव्हां को बि जेको आहे सो पोस्ट रखी या को बि मतिलबु जेको आहे सो वीडियो ठाहे रखियो त मूंखे हिन माण्हू पैसा न ॾिना आहिनि त मां तव्हांखे पाकिस्तान में अची मां मारींदुमि ऐं हीअं कंदुमि। पोइ मूंखे जेको कुझु थियो मां ॾिठो ईंदुमि, मां डोन आहियां, मां हीअं आहियां, मां हूअं आहियां, असां बरोच आहियूं, जेको आहे सो असां हीअं कंदा आहियूं, हूअं कंदा आहियूं। भाई बरोच आहियो त इन जो इहो मतिलबु थोरो ई आहे तव्हां कंहिंखे बि धमकी ॾियो। हिकु तव्हां उन्हनि खां महिनत कराए, असां सुठनि शाइरनि खां गीत लिखाए करे पंहिंजे नाले करायो, तव्हांखे शाइरी जी का ख़बर ई न आहे त शाइरी थींदी छा आहे, शाइरी छा खे चयो वेंदो आहे, उन शइ जी कंहिंजी शइ जी ख़बर ई न आहे। उनजे बावजूद बि असां उन्हनि तव्हांखे महिनत करे तव्हांखे कंहिं मंज़िल ते आणियूं, तव्हां असांखे उनजो जेको आहे सो उजरो त न ॾेई सघो, पर कम से कम इज़त त कयो। बाज़ामान मसइलो इहो आहे त दोस्त आहे असांजो, मां हाणे वरी बि हुनखे दोस्त थो चवां, हुन मूंसां एॾो बेइंसाफ़ी कई आहे त बि मां हुन सां जेको आहे सो दोस्त अची करे चवां त बाबा हुन मूंखां गीत लिखाया आहिनि, काफ़ी गीत मूंखां लिखाया आहिनि। हुन गीत लिखाए करे हुन पंहिंजे सिंगरनि जे पंहिंजे नाले ते कराया आहिनि। मां ईअं नथो चवां छोकिरा आहिनि, ठीकु आहे कराया आहिनि, बसि हुन जी दिलि ख़ुशि, असांजी दिलि ख़ुशि, को मसइलो कोन्हे। पर मूंखे मुंहिंजी जेके सिलेक्शनूं कयूं आहिनि मूं सुठनि सिंगरनि जूं, जेके जंहिंमें मुंहिंजा पंहिंजा ख़ुदि जा एल्बम आहिनि, शहनीला सहरा ऐं पंहिंजो अख़्तियार दायो आहे,
हुन में हुन जा मां गीत कराया आहिनि, हुन जा गीत कराया आहिनि, हुनखे वीडियो हर शइ हुनखे मुकमल पहुची विया आहे। इनखे साल थियण वारो आहे, साल थियण वारो आहे, त हुनखे हर शइ मुकमल पहुची वई आहे। उन जे बावजूदि जॾहिं हुनखे हर शइ पहुची वई आहे त हुनखे मां चवां थो दादा हाणे मूं ते महिरबानी कयो, मूंसां कंहिंखे चंद मजबूरियूं आहिनि। असांजो सॼो जहान इन शइ आहे, इहा ई शइ आहे असांजो, असांजी इज़त बि इहा ई आहे, त सभु कुझु इहो ई आहे। त चए थो हा भाउ मां अॼु ॼां थो, मां अॼु कफ़ील सां आहियां, अॼु मां ॿाहिरि आहियां, अॼु मां हिते आहियां, ठीकु आहे, को मसइलो कोन्हे, थींदो रहंदो आहे, हर कंहिं सां हज़ारे मसइला थी सघनि था। पोइ हिन मूंखे व्हाट्सअप तां ब्लॉक करे छॾियो, त मां हिन दोस्त खे चरायो दादा साईं मूंखे हिन छो ब्लॉक करायो आहे, छो ब्लॉक कयो आहे हिन मूंखे। त हुन चयो भाउ उहो चए थो मां पैसा न ॾींदुमि। मां चयो भाई अगरि मां पैसा न ॾींदुमि मां दाहींदुमि, मां पंहिंजे दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदुमि, मां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुमि त मुंहिंजो हक़ु ॾियारियो वञे। त हुन न्यापो करायो आहे मूंखे त अगरि तव्हां मुंहिंजो जेको आहे सो पोस्ट या कंहिंखे बि चयो त मूं ॾे हिन जा पैसा आहिनि, रियाज़ ॾे मुंहिंजा पैसा आहिनि, त मां तव्हांजा पेज ठाहे फेसबुक ते रखंदुमि, मां तव्हांखे पेस्तो कराईंदुमि, मां हीअं कंदुमि, मां हूअं कंदुमि। त मां चयो भाउ सच सच हूंदो आहे, कूड़ कूड़ हूंदो आहे, ठीकु आहे, तव्हां मुंहिंजा पेज ठाहे रखो, को मसइलो कोन्हे। अगरि तव्हांजा मूं ॾे पैसा आहिनि त मां जी करे ॾींदुमि, मां फेसबुक ते चवां थो हीउ वीडियो मुंहिंजो रिकॉर्ड ते रखियो वञे, मूं ॾे हुनजो रुपयो बि आहे, मां हुनखे जीअं चवंदो मां तीअं करे ॾींदुमि। पर हुन मूंखां जेके बि गीत कराया आहिनि सिर्फ़ु पंहिंजा न कराया आहिनि, हुन पंहिंजे दोस्तनि जा बि कराया आहिनि, त बाबा हीअ मुंहिंजी गीत करे ॾे, मां तव्हांखे जेको आहे पेमेंट ॾींदुमि, गीत लिखी ॾे, मां तव्हांखे पेमेंट ॾींदुमि। ऐं हुन पेमेंट जो बि ॻाल्हायो आहे त मां तव्हांखे पेमेंट ॾींदुमि, तव्हां मूंखे गीत लिखी ॾियो। मां उहो गीत कराया आहिनि, हर शइ हुनखे मिली वई आहे, हाणे उहो मूंसां राब्ते में न आहे। ऐं हुन मूंखे सुबुह अॼु धमकियूं मोकिलायूं आहिनि, पोस्टूं ठाहे मोकिलियूं आहिनि, जंहिंमें पोस्ट में लिखियलु आहे हा, त जंहिं उन पोस्ट में लिखियलु आहे त ज़ैन शर ठग आहे, जेको आहे हुन मूंखां पैसा वरिता आहिनि, हीअं कया आहिनि। भाई तो मूंखे पहिरियां पैसा कोन ॾिना आहिनि, तो मूंखे ॿिया पैसा कीअं ॾिना? अफ़सोस जी ॻाल्हि आहे, ॾिसो माण्हू को कूड़ ॻाल्हाईंदो आहे त कूड़ सां बि को सबूत सां त ॻाल्हाए। पहिरियां पैसा न ॾिना आहिनि, मां पहिरियां हिनखे पैसा जेको आहे सो नथो ॾियां, मां ब्लॉक करे छॾिया व्हाट्सअप ते। सो मां हुनखां ॿिया पैसा कीअं थो घुरां, ॿिया पैसा मां कीअं हुनखे ॾींदुमि? मुंहिंजो फेसबुक ते लाइव वेहण जो मक़सदु इहो आहे त मूंखे हुन धमकियूं मोकिलायूं वयूं आहिनि त भई अगरि मूंखे को बि नुक़सानु पए थो हुन माण्हू मां को बि नुक़सानु पए थो, या मूंखे कंहिं मां बि नुक़सानु पए थो, मुंहिंजी कंहिंसां बि का दुश्मनी कान्हे। असां हमेशह जेके पंहिंजे परस्तारनि जे लाइ, या सिंगरनि जे लाइ, या पंहिंजे शाइरनि जे लाइ जेके बि दोस्त आहिनि, असां हमेशह उन्हनि जे लाइ मोहबतूं लिखियूं आहिनि, पंहिंजी इज़त लिखी आहे, हर शइ लिखी आहे। ऐं असां पंहिंजो जेको आहे सो जेका इज़त अॼु मिली आहे मूंखे इन्हनि मोहबत माण्हुनि मां मिली आहे, जेके मुंहिंजा ॿार परस्तार रहनि था या हिते रहनि था, उन्हनि सभिनी मां मूंखे इज़त मिली आहे, ऐं सभिनी मूंखे इज़त ॾिनी आहे। मां उन्हनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जो मूंखे इज़त बख़्शे ॾिनी आहे। सो मसइलो इहो आहे त हुनजे हथ में मुंहिंजी का बि इज़त न आहे। भाउ असलम तव्हां सही था चओ, पर मां सिर्फ़ु मूंखे ॾुख हिन ॻाल्हि जो थियो आहे त जेको आहे सो मूंखे इंसाफ़ छो नथो मिले। ऐं महिनतूं असां कयूं ऐं उनजो फल हुननि खे मिले, ऐं ठीकु आहे फल बि मिले, असांखे ख़ुशी थी त चलो असांजे करे को दोस्त अॻिते आयो, पर असांखे जेको हक़ आहे उहो त ॾिनो वञे। पंहिंजे भाइरनि खे सभिनी खे अर्ज़ा कयूं त बराए महिरबानी हिन वीडियो खे तमामु घणो शेयर कयो वञे ऐं मूंसां इंसाफ़ करायो वञे। जेका मूंसां नाइंसाफ़ी थी आहे ऐं हुन मुंहिंजो बिना वजह पोस्टूं रखियूं आहिनि, पैसा मुंहिंजा जॾहिं मां हुनखां हक़ु घुरियो आहे त हुन पोस्टूं रखियूं आहिनि, उन्हनि सिंगरनि में हुननि जा नाला लिखिया आहिनि त हिननि सिंगरनि में जेको आहे सो असांखां पैसा वठी वियो। असांखे जे अगरि हू कसम खणी ॻाल्हि करे थो त बाबा मूंखां हिन पैसा वरिता आहिनि, मां हर शइ छॾी, मां हर शइ रब साईं ते छॾी, मां हर शइ पंहिंजो को मसइलो कोन्हे, अलाह साईं कोन्ह छॾींदो, न ई असांखे कॾहिं छॾियो ई आहे। हिन फील्ड में जेको बि असां वक़्तु गुज़ारियो आहे, प्यार मोहबत सां गुज़ारियो आहे, जेके बि मुंहिंजा परस्तार आहिनि या जेके बि हिन दोस्त आहिनि मूंखे हिन फील्ड में सुञाणण वारा आहिनि, उहे मुंहिंजे पारां शायदि ई ॾींदा बिल्कुलु त असां जेको बि वक़्तु गुज़ारियो आहे असां हिन में सुठो गुज़ारियो। मां पंहिंजो अॼु मां फेसबुक ते वेठो आहियां, लाइव वेहण जो मुंहिंजो मक़सदु इहो ई आहे त हीउ मुंहिंजो वीडियो जेको आहे सो शेयर कयो वञे ऐं उन माण्हुनि जो जेके बि सिंगर आहिनि शाइरनि मां उन्हनि खे इतलाह थो कयां त रियाज़ मक्सी नाले ठग माण्हू आहे, उन खां बचो, जेतिरो बचो त तव्हांजे लाइ बहितरु थींदो। अॼु मूंसां बेइंसाफ़ी थी आहे, थी सघे सुभाणे तव्हां सां थिए। अॼु तव्हां मूंसां गॾु आवाज़ु उथारियो,
अॼु मूंसां तव्हां गॾु आवाज़ु उथारियो, सुभाणे मां तव्हां सां गॾु आवाज़ु उथारींदुमि ऐं मां हर कंहिं सां गॾु हूंदो आहियां। जेके बि दोस्त आहिनि, जेके बि भाइर आहिनि, जेके बि शाइर आहिनि, जिन सां बि को नाइंसाफ़ी कंदो आहे, आदि साइमा मंज़ूर सां असां गॾु हुयासीं, मुमताज़ मौलवी साहिब सां असां गॾु हुयासीं, असां सभिनी सां गॾु ॾेई हलंदा आहियूं। छाजे करे अगरि जे असां ॿधी न कंदासीं त हीअ जेके नाले वारा शाइर आहिनि, जिन खे कंहिं शइ जी ख़बर न आहे, इन्हनि खे इहा ख़बर न आहे त हिन फील्ड जी इज़त कीअं कबी आहे, त हीअ असांखे मतिलबु असांजी फील्ड खे बदनाम कंदा। सभु गॾिजी करे आवाज़ु उथारियो त जीअं अहिड़नि माण्हुनि खां पासो करियो ऐं अहिड़नि माण्हुनि खां बचो। ऐं हीअ वीडियो मुंहिंजो शेयर कयो त जीअं मूंखे इंसाफ़ मिले ऐं उन माण्हू जेके मुंहिंजो पोस्टूं रखियूं आहिनि मूंखे को फ़र्क़ु नथो पए, पर मां पंहिंजे परस्तारनि खे हिकु माना दिलि जी दांह थो ॾियणु चाहियां त छो आख़िर छो जॾहिं पैसा बि मुंहिंजा, हर शइ मुंहिंजी, ऐं मां जॾहिं घुरियां त मूंखे धमकी पियो ॾिए त मां तोखे मारींदुमि, मां तोखे हीअं कंदुमि, मां तोखे हूअं कंदुमि, ऐं तव्हांखे खणाए छॾींदुमि, हीअं कंदुमि, हूअं कंदुमि, माना धमकियूं। त मां पंहिंजी सिंध गवर्नमेंट खे बि हीअ अपील थो कयां त बराए महिरबानी मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं असां सभिनी सिंगरनि सां इंसाफ़ कयो वञे, जिन सां असां सां हीअ ठगियूं कयूं थियूं वञनि, फ्रॉड कया था वञनि, उन्हनि सभिनी सां इंसाफ़ कयो वञे। ज़ाहिद मक्सी आहे, रियाज़ मक्सी आहे। रियाज़ मक्सी शहर मुड जो बलोचिस्तान जो रहवासी आहे, हाणे हू सऊदी आहे। जेको पाण शाइर थो सॾराए, बहरहाल हू बेसिकली शाइर न आहे। हुन मूंखां जेके गीत लिखराया आहिनि मूंखां लिखराया आहिनि, लिखराए करे हुन पंहिंजो सिंगरनि खे ॾियारिया आहिनि। ऐं जॾहिं मां हुनखां पंहिंजी उन्हनि जी पेमेंट घुरी आहे, हिनखे साल थी वियो आहे, ईद उल अज़हा वारी ईद ते जेको आहे सो हिन एल्बम आयल हुया, उन्हनि में हिन गीत कराया आहिनि। जॾहिं मां हुनखां इंसाफ़ घुरियो, बाबा मूंखे हाणे मुंहिंजी मिठाई ॾेई ॾियो, मां महिनत कई आहे तव्हांजे करे, त हुन मूंखे न्यापो ॾियारे मोकिलियो आहे त भाउ तोखे मारींदो अगरि तो मुंहिंजो को नालो खयूं त मां हीअं कंदुमि। मां वरी हुनखे इहो चयो त भाई अगरि तव्हां नथा मूंखे पैसा ॾियो त मां पंहिंजे बस वारनि खे दान ॾींदुमि, मां सभिनी पंहिंजे दोस्तनि खे दान ॾींदुमि, जेके मुंहिंजा परस्तार आहिनि मां सभिनी खे दान ॾींदुमि, मां पंहिंजे सिंगरनि खे दान ॾींदुमि, जेके मुंहिंजा सिंधी सीनियर सिंगर आहिनि, जंहिंजे लाइ मूं महिनतूं कयूं आहिनि, जिन मुंहिंजे लाइ महिनतूं कयूं आहिनि, ईअं न सिर्फ़ु मूं हुननि जे लाइ महिनतूं कयूं, हुननि बि मुंहिंजे लाइ महिनतूं कयूं आहिनि। छाजे करे हुननि मुंहिंजी शाइरी खे आवाज़ु ॾिनो, मां उन्हनि खे बि अर्ज़ु कंदुमि त बराए महिरबानी मुंहिंजो जेको आहे सो ही वीडियो शेयर कयो वञे त मुंहिंजो जेको आहे सो मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे। नाले रियाज़ मक्सी जेको आहे सो मुंहिंजा पैसा खाई वियो आहे, मूंखे हुनजो जेको आहे सो मूंखां शाइरी जेका लिखाई आहे, जेका मां हुनजी सिंगरनि खां ॻाराई आहे, उनजो हक़ु न ॾिनो आहे मूंखे हुन, ऐं उनजे बावजूदि हुन मूंखे धमकियूं ॾियारे मोकिलियूं आहिनि त जेको आहे सो मां पैसा मोकिलिया हुया बैंक में, हीअं कया आहिनि हू कया आहिनि, हुन मूंखे रुपयो बि न ॾिनो आहे। उहो अलाह वाहिद शायदि आहे त जेको आहे सो मूंखे हुन बैंक में मोकिलिया आहिनि, जेके मूंखे मिलिया आहिनि, मां बिल्कुलु चवां थो हुन मूंखे जेके पैसा ॾिना आहिनि उहा मूं वटि लिखत आहे त हुन मूंखे केतिरा ॾिना आहिनि ऐं मुंहिंजी हुन ॾे केतिरा रहत आहे, ठीकु आहे, उहो सभु कुझु मूं वटि लिखियलु आहे। सो मूंखे हुन मूंखे कुझु पेज ठाहे करे हुन तस्वीरूं मोकिलियूं आहिनि, जिन मुंहिंजो तस्वीरूं लॻियल आहिनि, उन्हनि में लिखियलु आहे ज़ैन फ्राडी आहे, हीअं आहे, हूअं आहे, उन में घणो कुझु लिखियो आहे। ऐं उन में असांजी सिंधी महानाज़ सिंगर आहे पंहिंजो फरज़ाना बहार, जंहिंजा मूं एल्बम कया आहिनि, सुठी मोट मिली आहे असांखे। हाणे त हू वीचारी एल्बम ई कोन थी करे, काफ़ी टाइम थियो आहे, हुन 3 साल पहिरियां मां हुन एल्बम कयो आहे, 2016 में हुन एल्बम कयो, उन खां पोइ हुन एल्बम न कयो आहे। त हुन पोस्ट में हुनजो नालो लिखियो आहे त भाउ हिन जे लाइ मूंखे हिन पैसा वरिता आहिनि। भाई मूंखां जेके तव्हां गीत कराया आहिनि उन जा ई पैसा कोन ॾिना आहिनि, त मूंखे फरज़ाना बहार जे लाइ तव्हां पैसा कीअं ॾिना? या कूड़ बि माण्हू ॻाल्हाईंदो आहे कंहिं नमूने सां। सो हाणे हुन मुंहिंजा वॉइस जेके मोकिलिया आहिनि, मां वॉइस उहे पिया आहिनि, मां पंहिंजो प्रेस क्लब ॾींदुमि ऐं मां पंहिंजी जेको आहे सो इन्हनि भाई ते मां हीअ वीडियो बि जेको आहे सो रखण जो मतिलबु इहो आहे त मुंहिंजो हीअ वीडियो रिकॉर्ड ते रखियो वञे ऐं सभिनी दोस्तनि खे मां इतलाह थो कयां त मूंखे को बि नुक़सानु पए थो नाले रियाज़ मक्सी जे मां भाईंदुमि, छाजे करे त मूंखे धमकियूं हुन ॾिनियूं आहिनि, मुंहिंजी बि कंहिंसां बि का दुश्मनी कान्हे, न कोई कॾहिं मां कंहिंसां फिटायो आहे, मां हमेशह जेके बि लिखियूं आहिनि हमेशह मोहबतूं जेके विरहायूं आहिनि दोस्तनि में। त सुबुह जा जीअं आऊं व्हाट्सअप खोलियो आहे त हुन में हुन मूंखे रुॻो धमकियूं लिखी मोकिलियूं आहिनि, पोस्टूं ठाहे मोकिलियूं आहिनि मूं ॾे त तो मुंहिंजो अगरि कंहिंजे बि जेको आहे सो कंहिंखे मुंहिंजे नाले ॿुधायो त मां तोखे हीअं कंदुमि, तोखे मुंहिंजी ख़बर न आहे, मां माण्हू मारींदो आहियां, मां हीअं कंदो आहियां, मां हूअं कंदो आहियां। अफ़सोस आहे मूंखे त मूंखे हक़ु ॾियण जे बजाए हू मूंखे धमकियूं पियो ॾिए। सो असबा रियाज़ मक्सी आहे मुड शहर बलोचिस्तान जो, रियाज़ मक्सी आहे मुड शहर जो पंहिंजो बलोचिस्तान जो, हाणे सऊदी में थो रहे इस्लामाबाद। ऐं नज़ीर अहमद चाचड़ हाणे छा थींदो? नज़ीर भाउ असांखे सभिनी खे ॿधी करणु घुरिजे त हिन माण्हू खां बचो, हीउ फ्राडी माण्हू आहे, हीउ शाइर ॿाहिरि न आहे, हीउ शाइरी ॿाहिरि नथो लिखे, हीउ सॼो कूड़ थो ॻाल्हाए,
जेको बि कुझु आहे सभु कुझु कूड़ थो ॻाल्हाए। हाणे इन माण्हू खां असांखे बचणो आहे। सभिनी मां सिंगरनि शाइरनि खे इहो अर्ज़ु कंदुमि त हिन माण्हू जी को बि शाइरी न ॻाए, जे ॻाए त पहिरियां हिन खां पंहिंजी उनजी फीस वठी करे पोइ ॻाए, छाजे करे हीउ माण्हू तमामु घणो फ्रॉडी आहे। ऐं मां ॿियो इहो थींदो त मूंखे अगरि को बि नुक़सानु पए थो, मुंहिंजी जानी या माली, या मां अकेलो वेंदो आहियां प्रोग्रामनि ते, शादियुनि प्रोग्रामनि ते, शो प्रोग्राम ते, ऐं अकेलो वेंदो आहियां, छाजे करे कंहिं महिल राति जो 3 बजे ईंदा आहियूं, कंहिं महिल 4 बजे ईंदा आहियूं। असां कंहिं महिल कहिड़ो टाइम हूंदो आहे, कंहिं महिल कहिड़ो टाइम हूंदो आहे। असांखे कॾहिं बि कंहिं माण्हू मां का तकलीफ़ न पहुती आहे, न असां कंहिंखे तकलीफ़ ॾिनी आहे। सो असांखे का बि तकलीफ़ पहुती त असां रियाज़ ॾांहुं भाईंदासीं ऐं जेको आहे सो असां उनखे चवंदासीं। सो हिन असां वीडियो खे ते फिनिश था कयूं। ऐं मां पंहिंजे वस वारनि खे बि अपील थो कयां, जेके न्यूज़ पेपर वारा आहिनि मां उन्हनि खे बि अपील थो कयां, KTN कशिश सिंध TV जेके बि चैनल्स आहिनि न्यूज़ वारा, मां उन्हनि खे बि अपील थो कयां त बराए महिरबानी जेके मुंहिंजूं हिन फील्ड में महिनतूं आहिनि, हिन फील्ड में मूं 12 साल पंहिंजे हिन सिंगरनि जे लाइ ॾिना आहिनि, हिन आवाम जे लाइ ॾिना आहिनि, ऐं पंहिंजे आवाज़ में पंहिंजी दिलि जी ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। उन फील्ड में मूंखे जेको आहे सो इज़ाफ़ो ॾिनो वञे, मूंखे जेको आहे सो इंसाफ़ ॾिनो वञे त हिन वीडियो खे बि शेयर कयो वञे। ऐं इन माण्हू मां मूंखे का बि तकलीफ़ आई कंहिं बि माण्हू मां, त मां इन मां भाईंदुमि, छाजे करे त मुंहिंजी कंहिंसां बि का ज़ाती दुश्मनी न आहे। मूंखे धमकियूं ॾियण वारो बि इहो ई आहे, मूंखे को बि नुक़सानु पए थो त मां इन न भाईंदुमि। ऐं मुंहिंजो जेको हक़ु आहे मूंखे हक़ु बि ॾियारियो वञे। मां असांजे सभिनी चैनलनि खे बि अपील थो कयां, ऐं पंहिंजो जेके बि न्यूज़ पेपर वारा आहिनि मां उन्हनि सभिनी खे अपील थो कयां, पंहिंजे सिंगरनि, परस्तारनि, शाइरनि खे बि अपील थो कयां त बराए महिरबानी मूंसां इंसाफ़ कयो वञे। जेको मुंहिंजो हक़ु आहे उहो मूंखे हक़ु ॾियारियो वञे। ऐं जहिड़े बि तरीक़े सां मूंखे चवंदो मां वेठो आहियां, जीअं बि चवंदो मां तंहिं तरीक़े सां वेठो आहियां। अगरि जे हुन भाई जा जेको आहे सो का बि आहे मूं ॾे, हू पंहिंजो अलाह खे वाहिद शायदि रखी करे ॻाल्हि करे त भाईजान हीउ मूंसां आहे त मां इंसाफ़ ॾियण लाइ तयारु आहियां, जेको बि जीअं चवंदो मां करण लाइ तयारु आहियां। बहरहाल मूंखे धमकियूं हुन ॾिनियूं आहिनि, मूंखे अगरि को बि नुक़सानु पए थो मां भाई ॾांहुं भाईंदुमि, ऐं मूंखे को बि नुक़सानु पए थो त उन जो ज़िम्मेवारु रियाज़ मक्सी हूंदो। हिन वीडियो खे शेयर कयो वञे, जेतिरो थी सघे हिन वीडियो खे शेयर कयो। ऐं जेको आहे सो मां पेज बि पंहिंजो ठाहे करे न्यूज़ पेपर वारनि खे रिक्वेस्ट कंदुमि त उहो पेज जेको आहे सो न्यूज़ पेपर में हलायो वञे।